और तव्हां ही थियो न जी। मुझो नालो मकसूद हत्याला है। मुझो कौमी अवामी तहरीक पार्टी से ताल्लुक़ है। असां अज इतने आया हूँ जामशोरो में जिते उस्ताद बुखारी के हवाले से कठ एकड़ो जोड़ाए वो प्रोग्राम जो साईं फताह दाऊद पोटो ऐं उन्हनि जी सॼी टीम जबार काबूरो असद मंगरो ऐं ॿियनि दोस्तनि जे हुन महिनत सां जेको ही प्रोग्राम हलियो आहे जिन खे 3 ॾींहं थिया आहिनि। तमामु बहितरीनु प्रोग्राम हिकिड़ो नई हिकिड़ी अवेयरनेस आहे जेको नौजवाननि लाइ वञे पियो। हिते शागिर्द अदियूं भाउर सभु मौजूदु आहिनि। हिकिड़ो नओं पैगाम पियो वञे। असीं हिते अची इलाही मुतासिर थियो आहिनि प्रोग्राम मां। तमामु मूंखे बहितरीनु प्रोग्राम लॻो। आलीशान ऐं शानदार तरीक़े सां हीअं हेठि पट ते वेही शागिर्द ऐं ॿुधनि पिया जेके उन में ॻाल्हियूं ॿोलियूं थियनि पियूं अदियूं कनि पियूं त औरतुनि जे हवाले सां ॻाल्हियूं कनि पियूं। वरी उन सां गॾोगॾु मूसीक़ी हले पई। वकार मला उस्ताद अली मुराद जतोई ऐं ॿिया काफ़ी सारा सिंगर जेके ॻाइनि पिया। हिकिड़ी नई ॻाल्हि आहे, हिकिड़ो चेंज आहे। ऐं हक़ीक़त ॿुधायां त प्रोग्राम असां इलाही ॾिठा आहिनि। सॼी सिंध में हलूं पिया वञूं पिया, पर हीउ प्रोग्राम जेको हिकिड़ो माण्हुनि नौजवाननि लाइ सिंध वासियुनि लाइ हिकिड़ो पैगाम आहे हिन हवाले सां कल्चर हवाले सां तमामु बहितरीनु। जी असन